नाज़िम पास से ॿुधाईंदा हलूं। अहम ख़बर आहे त लालू राई भरसा ॻोठ मियां रतो में ज़मीन जी मालिकी तां मुगेरी ऐं सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान ॿिनि ॼणनि जे क़त्ल वारे वाक़िए खां पोइ पुलिस जे ॻोठ मियां रतो सोलंगी ते चढ़ाई कई वई आहे। उन खां पोइ सर्च ऑपरेशन बि कयो वियो आहे। झेड़े में मुलविस जवाबदार घर ख़ाली करे हलिया विया आहिनि। असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। लालू राई भरसां ॻोठ मियां रतो में ज़मीन जी मालिकी तां मुगेरी ऐं सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ॿिनि ॼणनि जे क़त्ल वारे वाक़िए ख़िलाफ़ पुलिस जो ॻोठ मियां रतो सोलंगी में चढ़ाई आहे। अहम ख़बर आहे अपडेट कंदा हलूं त लालू राई भरसा ॻोठ मियां रतो में ज़मीन जी मालिकी तां मुगेरी ऐं सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ॿिनि ॼणनि जे क़त्ल वारे वाक़िए खां पोइ पुलिस जे ॻोठ मियां रतो सोलंगी ते चढ़ाई कई वई आहे। जंहिंखां पोइ सर्च ऑपरेशन बि कयो वियो आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे।